हिते हिते मूंखे किथे वठी आयो हुई? कि तव्हांजी जाइ आहे ऐं अॼु खां पोइ तव्हांखे हिते ई रहणो पवंदो। मूंखे मंसूर खान तरफ़ वञिणो आहे, मूंखे हिते न आहे रहणो। बेवकूफ़नि वारियूं ॻाल्हियूं न कर, थोरो सोच। कहिड़ी ख़बर तुंहिंजे भाउ ऐं तुंहिंजे सौटनि मंसूर खान खे मारे विधो हुजे। न न न, ईअं त नथो थी सघे। तुंहिंजा सौट ऐं तुंहिंजो भाउ सभु वॾा ज़ालिम आहिनि, हू कुझु बि करे सघनि था। छा तूं गुलपरी जो सोट आहीं? हा, तूं मुंहिंजे भाउ खां पलान करण थो चाहीं न, तॾहिं त मूंखे हिते आंदो अथई। न, मुंहिंजी इहा नियत न आहे। त पोइ साफ़ साफ़ ॿुधां न, तुंहिंजी नियत में छा आहे? मुंहिंजी नियत त साफ़ आहे, बस थोरो तूं सोच। तूं मूंखे बेवकूफ़ न बणाए।